दोस्तों कंहिं ॾाहे जो कौल आहे अव्हां जूं टे माउरूं आहिनि, जीजल माउ, धरती माउ ऐं ॿोली माउ। इहे टेई माउरूं बराबरि मोहतरम आहिनि। जीजल माउ जेका असांखे जनम ॾिए थी, धरती माउ जंहिं ते असां पंहिंजी उमिरि गुज़ारियूं था, ऐं ॿोली माउ जेका असांजे जज़्बनि जे इज़हार जो ज़रियो आहे, जंहिंसां असां पंहिंजा ॾुख सूर, पंहिंजा ख़्यालात, पंहिंजो सभु कुझु बयानु करे सघूं था। इहे टेई माउरूं कंहिं बि बाशऊर फ़र्द जे लाइ बराबरि मोहतरम हूंदियूं आहिनि। इन्हनि टिन्ही माउरनि सां हर इंसान खे फितरी तौर नेचुरली बेपनाह मोहब्बत हूंदी आहे। खणी जो जाम सारनि माण्हुनि खे इन ॻाल्हि जो इदराक हुजे या न बि हुजे, पर इन्हनि टिन्ही माउरनि सां हर इंसान खे फितरी लगाव हूंदो आहे। मलीर जी मारवीअ जो मिसाल वठो। ज़ाहिर आहे त हिकिड़ी अबोझ अणपढ़ियल आम छोकिरी हुई। हुन वटि का डिग्री न हुई सिंधी ॿोलीअ जी, ऐं इहो बि आउं सम्झां थो, अव्हां बि इन ॻाल्हि सां इतफ़ाक़ कंदव त जेसि ताईं हूअ पंहिंजे मारवड़नि सां माल चारींदी हुई, पंहिंजे साहेड़ियुनि सां गॾु पंहिंजो खूह ते पाणी भरींदी हुई या वञी पेरूं पटींदी हुई, उन्हनि झूपनि में रहंदी हुई, त उन वक़्तु उनखे यकीनन इहो इदराक न हूंदो त उनखे इन्हनि झूपनि सां, इन्हनि झांगियुनि सां, इन्हनि वणनि टिणनि माल मताउनि ऐं इन्हनि पंहिंजे साहेड़ियुनि सां, इन्हनि सां केतिरी मोहब्बत आहे। ज़ाहिर आहे त उनखे इन मोहब्बत जी बिल्कुलु ईअं ई ख़बर न हूंदी जीअं मच्छीअ खे पाणीअ में रहंदे पाणीअ जी ख़बर न हूंदी आहे। पर पोइ जॾहिं उनखे उतां उमिरि खणी वियो त पोइ ॾिसो त कीअं न हुन जी दिलि मां, हुन जे रूह जी आख़िरी गहराईअ मां पंहिंजे वतन सां मोहब्बत कंहिं चश्मे जी फुटी निकिती। मारवी चवे थी, हित जे घारियम ॾींहणा वतन री वेही, मारू ॾींदमि महणा ॾाॾाणा ॾेही, पखन मंझ पेही, शाल महलनि जी मर लाही। हाणे हिकिड़ा आहिनि पखा यानी झूपा, जिते सॼो ॾींहुं वारी पई उॾामे, उते केतिरी मर हूंदी, उते केतिरी मिट्री हूंदी, दज़ हूंदी, धूड़ हूंदी। ऐं हिकिड़े पासे आहे महल उमिरि जो, जंहिंमें हूंदी का मिट्री, हूंदी का धूड़, का दज़, केतिरी न सफ़ाई हूंदी, केतिरी न नज़ाकत ऐं नफ़ाज़त हूंदी, केतिरो न सुकून हूंदो। उते मर नाले का शइ हूंदी ई कोन, पर इहा मोहब्बत जी इंतिहा आहे जो मारवी चवे थी, शल पखन मंझ पेही, शाल महलनि जी मर लाही। यानी तव्हां इन मां अंदाज़ो लॻायो त मिट्रीअ सां मोहब्बत, ॿोलीअ सां मोहब्बत, माउ सां मोहब्बत, इन जो इदराक हुजे या न हुजे, इन जो शऊर आम माण्हूअ खे हुजे या न हुजे, पर इहा मोहब्बत अथाह गहराई समायत उहा जेको आहे सो हर इंसान खे हूंदी आहे। सो अॼु पाण ॻाल्हि करियूं था पंहिंजी क़ौमी मादरी ॿोली सिंधीअ सां मोहब्बत जी। अॼु पाण उन सां मोहब्बत जो इज़हार करियूं था। दोस्तो, घरेलू जाम सारियूं पंहिंजूं ॿोलियूं आहिनि, पाण सराइकी बि ॻाल्हायूं, पाण मारवाड़ी बि ॻाल्हायूं,
पाण बलोची बि ॻाल्हायूं, पर पंहिंजी जेका क़ौमी मादरी ॿोली आहे सा सिंधी ॿोली आहे। बहैसियत क़ौम जे पाण सिंधी आहियूं, खणी पाण कान्हा हुजूं, कीरिया हुजूं, कोरीअ हुजूं, शाह हुजूं, शेख हुजूं, केर बि हुजूं, भील हुजूं, कोल्हीअ हुजूं, मेघवाड़ हुजूं, केर हुजूं, हिंदू हुजूं, मुस्लिम हुजूं, सिख, ईसाई, केर बि हुजूं, पर बहैसियत सिंधीअ जे, बहैसियत हिकु क़ौम जे पाण सभई हिकु आहियूं ऐं पंहिंजी क़ौमी मादरी ॿोली सिंधी ॿोली आहे। दोस्तो, रसूल मेमण जो हिकिड़ो सुठो जुमिलो आहे, ऐं हिते वरजाइणु चाहींदुसि त ॿोलियूं माउरूं आहिनि, मतिलबु ईअं न त सिंधी ॿोली माउ आहे, दुनिया जी हर ॿोली माउ ई आहे। हर ॿोली मोहतरम आहे बराबरि, अरबी हुजे, सिंधी हुजे, अंग्रेज़ी हुजे, उर्दू हुजे, मारवाड़ी हुजे, सराइकी हुजे, बलोची हुजे, जेका बि हुजे, ॿोली हर ॿोली माउ आहे ऐं उहा माउ जेतिरी ई मोहतरम आहे। पर असां हींअर जंहिं दौर मां गुज़रूं पिया, उते असांजी जेका सिंधीअ ॿोली आहे, असां ॾिसी रहिया आहियूं, असां महसूसु करे रहिया आहियूं त असांजी ॿोली माउ सां माटेली माउ वारो सलूक कयो पियो वञे। उन जे लाइ तव्हांखे ऐं असांखे पूरे ध्यान सां, पूरे ईमान सां पंहिंजी माउ सां मोहबत जो अमली इज़हार करणो आहे। तव्हां प्राइमरी में पढ़ी आया हूंदा न, पंध कंदे जे धिको खाधम, कंहिं खणी थे छाती लातम, प्यार मंझां थे भाकुर पातम, मुंहिंजी अम्मा। पाण जॾहिं नंढड़ा हूंदा आहियूं, पंध कंदे धिको खाईंदा आहियूं त माउ पाण खे छिके छातीअ सां लाहींदी आहे। सिंधी बाशऊर दोस्तो, मुंहिंजा शागिर्द साथियो, उस्ताद दोस्तो, पाण वॾा थी चुका आहियूं, पंहिंजी ॿोली माउ धिको खाधो आहे, उनखे खणी छाती लाहिण जी ज़रूरत आहे। धिको खाधो न आहे, बल्कि हुनखे धिको ॾिनो वियो आहे। सो अचो त उन ॿोली माउ खे छातीअ सां लाहियूं, उनखे भाकुर पायूं, उनखे पंहिंजे चपनि जी ज़ीनत बणायूं, उनखे पंहिंजे ख़्यालनि जे इज़हार जो ज़रियो बणायूं। असां कहिड़ी बि ॿोली ॻाल्हायूं, पर यकीन ॼाणो, आऊं नथो चवां, ॿोलियुनि जा माहिर चवनि था, साइंस जा ॼाणू चवनि था, अव्हां पंहिंजी दिलि जो इज़हार अथाह गहराईअ सां, इंतहा सां, सिर्फ़ ऐं सिर्फ़ पंहिंजी मादरी ॿोली में ई करे सघो था। अव्हां सिंधी ॿोलीअ में ई सही सम्झी सघो था, सही सम्झाए सघो था। नेल्सन मंडेला जो कौल आहे त जेकॾहिं कंहिं माण्हूअ सां तव्हां उन ॿोलीअ में ॻाल्हायो था जेका हूअ फ़क़ति सम्झे थो, त पोइ उहा ॻाल्हि उन जे दिमाग़ ताईं पहुचे थी। पर जेकॾहिं तव्हां उन सां उन ॿोलीअ में ॻाल्हायो था जेका उन जी माउ जी ॿोली आहे, मादरी ॿोली आहे, त पोइ उहा ॻाल्हि उन जे दिमाग़ खां थींदे उन जे दिलि ताईं लहे थी। त शागिर्द साथियो, उस्ताद साथियो ऐं ॿिया मुंहिंजा बाशऊर दोस्तो, हिक ॿिए जे दिमाग़नि ताईं महदूद न रहो, दिलनि ताईं पहुचो, ऐं इन जे लाइ सिधो सो ज़रियो आहे सिंधी ॿोली। ऐं हिकिड़ी ॻाल्हि जी वज़ाहत कंदो हलां, सिंधीअ सां बेपनाह मोहबत जो इज़हार आऊं करियां थो, पर किथे ईअं न सम्झजो त आऊं तव्हांखे रोकियां पियो त का ॿी ॿोली न ॻाल्हायो। न न न न, दुनिया जी हर ॿोली ॻाल्हायो, सभु ॿोलियूं ॻाल्हायो, ॿोलियूं त माउरूं आहिनि, उन्हनि सां मिलो,
उन्हनि जी मोहबत वठो, उन्हनि खे मोहबत ॾियो, उन्हनि जो एहतराम करियो। उहे मोहतरम आहिनि, बराबरि मोहतरम आहिनि। सभु ॿोलियूं सिखो, तरक़ी करियो, अॻिते वधो, शाल वधंदा रहो, पर पंहिंजी सिंधी ॿोलीअ खे न विसारियो। घटि में घटि उन सूरत में, जंहिं सूरत में, घटि में घटि उन दौर में, जंहिं दौर में, घटि में घटि उन हालत में, जंहिं हालत में जॾहिं तव्हां सिंधी ॻाल्हायो त पसमांदा सम्झा वञो, अॿोझ सम्झा वञो। न बाबा, सिंधी क़दीम ॿोली आहे। सिंधी उन दौर जी ॿोली आहे जॾहिं माण्हू पन ॿधंदा हुआ, तॾहिं असांजा माण्हू ॿमाड़ इमारतुनि में रहंदा। मोहन जे दड़े जा आसार अव्हां खां ॻुझा कोन्हे, दुनिया खां ॻुझा कोन्हे। उन दौर में बि असां वटि लिखत में ॿोली मौजूदु हुई। ही वॾी महज़िब क़ौम आहे साईं, दुनिया खे हिन तहज़ीब सेखारी आहे। अॼुकल्ह तव्हां रोज़ अख़बारनि में पढ़ंदा हूंदा, टीवी चैनल से ॾिसंदा हूंदा, सोशल मीडिया ते ॾिसंदा हूंदा, ॿार खुलियल गटरनि में किरी मरनि पिया। अॼु 21वीं सदीअ में, अॼु खां 5000 साल पहिरीं मोहन जे दड़े जे गंद जूं नालियूं ॾिसो, ढकियल हुयूं। अॼु खां 5000 साल पहिरीं यार, तव्हां थोरो तसवुर त करियो। ऐं दावा सां चवां थो त जेकॾहिं उन ई तर्ज़ सां, उन ई तेज़ीअ सां, उन ई अंदाज़ सां जेकॾहिं ही क़ौम तरक़ी कंदी रहे हा, त अॼु दुनिया ते बादशाही सिंधी ॿोलीअ जी हुजे हा, सिंधी क़ौम जी हुजे हा। पर बदकिस्मतीअ सां असांखे रहबर अहिड़ा मिलिया जिन जे रहज़ननि जी तारीख़ तमामु डिघी आहे। असांखे पंहिंजा अहिड़ा मिलिया जिन जे दोखनि जा दास्तान तमामु डिघा। सो बहरहाल वरी बि असां अॼु बि जेकॾहिं पंहिंजीअ ते अचूं, जेकॾहिं इन पंहिंजे पाण में लिकल धरतीअ सां मोहबत खे ज़ाहिर करियूं, उन सां मुखां मेल थियूं, त असां घणो कुझु करे सघूं था। दोस्तो, सिंधी ॿोली पंहिंजी माउ जी ॿोली आहे। बाहिसियत क़ौम जे तव्हांजी असांजी इज़त गैरत आहे। सिंधी ॿोली हर जाइ ते ॻाल्हायो, घटि में घटि सिंध में जिते बि आहियो, बाज़ारनि में ॻाल्हायो, एतिरे हद ताईं ॻाल्हायो, घटि में घटि जीअं फर्ज़ करियो तव्हां ॾेती लेती करियो था, कपिड़े जे दुकान ते चढ़ो था, ॻाल्हायो सिंधीअ में। पोइ अॻियो माण्हू जीअं त तव्हां गिराक आहियो, तव्हां सां यकीनन टुटल फुटल सिंधी ॻाल्हाईंदो, यकीन तव्हां हुन सां सिंधी ॻाल्हायो। जेकॾहिं टुटल फुटल सिंधी नथो ॻाल्हाए, तव्हां सां कंहिं ॿी ॿोलीअ में ई मुखातिब थो थिए, पोइ बि तव्हां पंहिंजी ॿोली न छॾियो, पंहिंजी ॿोली ॻाल्हायो। उहो जेकॾहिं का ॿी ॿोली नथो छॾे, पर तव्हांजी ॿोली सम्झे ज़रूरु पियो, छो त हू सम्झण जी आख़िरी हद ताईं कोशिशि कंदो, छो त अव्हां पैसा ॾियण वारा आहियो, अव्हां तारीख़ जे हर दौर में ॾियण वारा आहियो। सिंध ॾियण वारो हथु आहे। त पोइ तव्हां जेसिताईं हू तव्हांजी ॿोली सम्झे पियो, तेसिताईं तव्हां पंहिंजी ॿोली तां हथु न खणो, उन में ई ॻाल्हायो। आख़िरी हद ताईं हुनखे ॻाल्हाइणी पवंदी तव्हांजी ॿोली। हू कंहिं बि सूरत पंहिंजे गिराक तां हथु न खणंदो। सो उन जे करे हुन सां ॻाल्हायो। बाक़ी हा, इंतिहा पसंदी न आहे, एतदाल पसंदी आहे। जेकॾहिं अहिड़ो फ़र्द जेको मुकमल तौर ते सिंधी ॿोली सम्झे ई नथो, उन सां भले उन जी ॿोली जेकॾहिं तव्हां उहा ॿोली सम्झो था ऐं ॻाल्हाए सघो था, त पोइ भली ॻाल्हायो, का ॻाल्हि कोन्हे का। सिंधी माण्हू
दुनिया जा माण्हू मिटीअ जा ठहियल आहिनि, सिंधी माण्हू मोहबत सां ठहियल। ॻाल्हायो तव्हां दुनिया जी हर ॿोली ॻाल्हायो, पर आख़िर ताईं सिंधीअ जो दामन न छॾियो। त इहा आउं गुज़ारिश कंदुसि, ॾेती लेतीअ जे वक़्तु दुकान ते चढ़ंदे, बाज़ार में वेंदे, ख़रीदारी कंदे ॿोली सिंधी ॻाल्हायो। सिंधी तव्हांजी ॿोली आहे ऐं बाइसे फ़ख़्रु आहे तव्हांजी ॿोली। जॾहिं फिडी ॻाल्हाईंदो, ऐं आउं तव्हांखे इहा बि ॻाल्हि ॿुधायां त सिंध में रहंदे जेकॾहिं कोई माण्हू सिंधी ॿोली नथो ॻाल्हाए सघे त पसमांदा उहो चइबो, तारीख़ में पसमांदा उहो लिखियो वेंदो। ऐं इहा बि हिकु ख़राब क़िस्म जी रविश आहे जो असां वेही ॿोलियुनि ते झेड़ा करियूं। न, ॿोलियूं त माउरूं आहिनि, छा माउरनि ते वेढ़ कबी आहे? न, माउरनि सां त मोहबत कबी आहे। पर हिन धरतीअ ते हीअ सिंधी धरती आहे, यानी उहा माउ जेका हंज वठे थी असांखे, उनजो असां ते हक़ आहे ऐं अख़लाक़नि असांजो फ़र्ज़ु आहे त असां उन ते रहंदे उन जे हंज में उन जी ॿोली ॻाल्हायूं। ऐं ॿिए नंबर ते सिंधी दुकानदार दोस्त, तव्हांखे ख़ासि गुज़ारिश आहे, कंपनियूं, कारखाना, एजेंसियूं, इहे समूरियूं तव्हांजो मोहताज आहिनि। पंहिंजे दुकान जो नालो सिंधीअ में लिखारायो, बिल, कैश, मोमा वग़ैरह वग़ैरह सिंधीअ में प्रिंट करियो। सुहिणी ॿोली आहे, प्यारी ॿोली आहे, मिठी ॿोली आहे, लतीफ़ जी ॿोली आहे। असांजा उहे वालिदैन जिन जा ॿार प्राइवेट स्कूल्स में पढ़नि था, जिते सिंधी ॿोलीअ खे तरजीह घटि आहे। जेकॾहिं अव्हां जा ॿार अहिड़े स्कूल में पढ़नि था जिते सिंधी ॿोलीअ खे घटि तरजीह आहे त यकीन ॼाणियो तव्हांजो ॿार सही न पियो पढ़े। माण्हू चवंदा आहिनि, ॻाल्हियूं हलनि थियूं त बाबा सिंधीअ जो सब्जेक्ट, सिंधीअ जो मज़मून नथो पढ़ायो वञे। बहैसियत उस्ताद जे आउं पूरे ईमान सां चवां थो त तव्हांजे सिंधी ॿार खे सिर्फ़ सिंधीअ जो मज़मून पढ़ाईंदड़ सिंधी उस्ताद न घुरिजे, इहो उनजे लाइ काफ़ी न आहे। उनखे फिज़िक्स पढ़ाईंदड़ उस्ताद जी बि मादरी ॿोली सिंधी हुजणु घुरिजे, उनजे रियाज़ी पढ़ाइण वारे उस्ताद जी बि मादरी ॿोली सिंधी हुजणु घुरिजे, उनखे समूरा मज़मून पढ़ाइण वारनि उस्तादनि जी मादरी ॿोली फ़क़ति सिंधी हुजणु घुरिजे, सवाइ कंहिं ॿी ॿोलीअ जे मज़मून जे, जीअं उर्दू थी वियो, अंग्रेज़ी थी वियो, अरबी थी वई। इहे जेकॾहिं मज़मून पढ़ाईंदड़ उस्ताद आहिनि, उन्हनि जी जेकॾहिं उहा ई मादरी ॿोली आहे, उहो बहितरु आहे, उहे उन में दुरुस्त सम्झाए सघनि था ऐं हिकिड़ो ॿार उहा ॿोली उन अंदाज़ में दुरुस्त सम्झी सघे थो। पर तव्हांजो ॿारु, तव्हां सिंधी आहियो ऐं अव्हांजो ॿारु एनी हाउ जेकॾहिं कंहिं ॿी ॿोलीअ जी सां ताल्लुक़ रखंदड़ उस्ताद उनखे पढ़ाए थो त लैंग्वेज बैरियर वॾो मसइलो आहे। सो उन जे करे बराए महिरबानी प्राइवेट स्कूल्स जी जेका बि एडमिनिस्ट्रेशन आहे तव्हांजी मोहताज आहे, तव्हां उन्हनि ते ज़ोर भरियो। जेकॾहिं तव्हां ईअं कंदव त हिकु त तव्हांजो ॿारु त बहितर पढ़ंदो ई, पर उन सां गॾु जाम सारा सिंधी ॻाल्हाईंदड़ उस्ताद भर्ती थींदा स्कूल्स में। इन ॻाल्हि खे अहमियत, केतिरा ई असांजा सिंधी नौजवान रोज़गार सां लॻा, सिंधी भेणूं भेनरूं रोज़गार सां लॻा। त प्राइवेट स्कूल्स में जेके बि ॿार पढ़नि था, उन्हनि जे वालिदैन खे ख़ासि गुज़ारिश आहे, बाबा ही यकीन ॼाणो, ऐं दावा सां चवां थो, ही को अना जो मसइलो न आहे, तव्हांजी बका जो मसइलो आहे।
ही तव्हांजे ॿारनि जी जेका नेचुरली जेका फितरी ग्रोथ आहे, वाधवीच आहे, परवरिश आहे, उन जो मसइलो आहे। छा तव्हां अहिड़ो ॿारु चाहियो था जेको पंहिंजे दिलि जी ॻाल्हि न करे सघे, जेको कंहिं ॻाल्हि खे मुकमल तौर ते सम्झी न सघे? जेसि ताईं को ॿारु मुकमल तौर ते कंहिं शइ खे न सम्झी सघंदो, उहो तख़लीक़ी कीअं थींदो? तोतो थी वेंदो, उहो तख़लीक़ी न थींदो, कि नवां लफ़्ज़ न ॻाल्हाईंदो, धरतीअ खे, काइनात खे नई निगाह सां ॾिसी न सघंदो, नवां लफ़्ज़ किथां आणींदो? पंहिंजे दिलि सां जेको ॿारु हम कलाम न थी सघंदो, दिलि ऐं हुन जे विच में बि हिकु दीवार हूंदी, त पोइ तव्हां पंहिंजे ई ॿार जा ॿ हथ न करियो, हुनखे पंहिंजे दिलि सां, पंहिंजे दिमाग़ सां हम आहंग करियो, मादरी ॿोलीअ जे वसीले। ख़ासि तौर ते जेको आदमशुमारी थिए थी या का बि सर्वे थिए थी, उन में बि ॿोली सिंधी लिखायो। सिंधी लिखाईंदव त पाण मिड़ी मुठ थींदासीं, जाम थींदासीं, हिकु थींदासीं, वरना हिकु हिकु थी वेंदासीं। पंहिंजी ॿोलीअ खे अहमियत ॾियो। ऐं ॿी ख़ासि ॻाल्हि इहा बि, शनाख़्ती कार्ड बेफाम पाकिस्तान में शनाख़्ती कार्ड ते पाकिस्तानी ॿोलियुनि मां फ़क़ति 2 ॿोलियूं हलनि पियूं, उर्दू ॿोली जेका पाकिस्तान जी क़ौमी ॿोली आहे, ऐं ॿी फ़क़ति ऐं फ़क़ति सिंधी ॿोलीअ में। फ़ख़्रु करियो पंहिंजी ॿोलीअ ते, त पोइ इंग्लिश जी डेटा सां गॾु तमामु ज़रूरी आहे तव्हां ऑफिशियल्स खे चओ त तव्हांजी मालूमात सिंधीअ में दर्ज कनि, बेफाम ते या इन ते शनाख़्ती कार्ड ते। इहा तमामु ज़रूरी ॻाल्हि आहे। पंहिंजी ॿोली आहे, पंहिंजी ॿोलीअ सां मुहबत करियो। ऐं ख़ासि ॻाल्हि ॿी इहा बि, मोबाइल इस्तेमालु करियो था, मोबाइल में सिंधी जूं तमामु सुठियूं सुठियूं कीबोर्ड्स अची वियूं, इंस्टॉल करियो न। छा एतिरो नथा करे सघो यार? मोबाइल में मैसेज में, सोशल मीडिया जी पोस्ट में सिंधी ॿोलीअ खे स्पेस ॾियो, सिंधी ॿोलीअ खे इस्तेमालु करियो। बाबा तव्हां न कंदव त ॿियो केरु? पंहिंजी माउ आहे न, हुन असांखे पालियो आहे न। सिंधी ॿोलीअ खे मोबाइल में इस्तेमालु करियो। हीअ कुझु सलाहूं मूं वक़्फ़े वक़्फ़े सां तव्हांखे ॾिनियूं आहिनि। मूंखे उमेद आहे त तव्हां इन्हनि ते अमल कंदव ऐं पंहिंजो किरदारु अदा कंदव, जीअं ॾेती लेतीअ में सिंधी ॿोली। बसि तव्हां ॾियण वारा आहियो न, तव्हां गिराक आहियो न, तव्हां वधीक अहम आहियो, त पोइ तव्हांजी ॿोली हलंदी। छो न हले? तव्हांजो वतन, तव्हांजी धरती, तव्हांजी क़ौम, ॻोठ शहर तव्हांजा, घर घिटियूं गलियूं वाहण वस्तियूं तव्हां जूं बाबा, त पोइ ॾेती लेतीअ में सिंधी ॿोली। दुकानदार आहियो त पोइ दुकाननि ते सिंधी ॿोली, तव्हांजे दुकाननि जा नाला, कैशबुक, खाता सिंधीअ। कंहिं बि सर्वे में, कंहिं बि कागज़ में, तव्हांजे शनाख़्ती कार्ड में, तव्हांजे बेफाम ताईं तव्हांजी मालूमात सिंधी ॿोलीअ में। ऐं मोबाइल में, सोशल मीडिया में सिंधी ॿोली। सुठा सुठा कीबोर्ड्स अची विया। ही 4 शयूं मूं चयूं आहिनि। ऐं 5 ऐं अहम शइ मूं इहा चई आहे, प्राइवेट स्कूल्स में तव्हांजा ॿार पढ़नि था, पेरेंट्स मीटिंग्स में, या हूअं बि स्कूल इंतज़ामिया खे गुज़ारिश करियो
फोर्स करियो, गुज़ारिश न, मुतालबो करियो, उन्हनि खे अहसासु ॾियारियो तव्हांजो ॿारु इहो न पढ़ी सघंदो, तव्हांजे ॿार जी पढ़ाई जो मसइलो आहे। न रुगो सिंधी पढ़ाईंदड़ उस्ताद, पर हर मज़मून जेको आहे साइंसी ऐं समाजी ॿोलीअ खां अलावा उहो उन्हनि खे सिंधीअ में पढ़ाईंदड़ उस्ताद घुर्जे। भले इंग्लिश मीडियम हुजे, पर पढ़ाए उहो उस्ताद जंहिंजी मादरी ॿोली सिंधी हुजे। सबबु इहो आहे त जिते हू मुंझंदा, जिते हू परेशान थींदा, त उहो उन्हनि खे आसानी सां सम्झाए सघंदो। हू ॻाल्हाईंदो त उहा ॻाल्हि हुननि जे दिमाग़ न पर दिलि ताईं लहंदी। इन नमूने सां न रुगो तव्हां पंहिंजे ॿारनि जो भलो करे सघो था, पर ॿोलीअ जो भलो करे सघो था, पर तव्हां पंहिंजे क़ौम जो भलो करे सघो था, जो जाम सारा असांजा सिंधीअ माण्हू इदारनि में ईंदा। ॿिया जेके पैसे वारा आहियो, ताजिर आहियो, या कुझु वधीक तव्हां वटि पैसो आहे, त मुंहिंजी ख़्वाहिश आहे त तव्हां हिकु शहरनि में अहिड़ा स्कूल क़ाइमु करियो जिन में सिंधी शागिर्दनि जे लाइ मुकमल तौर ते सिंधी उस्ताद हुजणु घुर्जनि, जीअं आउं चई चुको आहियां। यकीनन उहे स्कूल हलंदा, यकीनन उतां सुठा ॿार पैदा थींदा, ऐं यकीनन इहो हिकिड़ो ज़बरदस्त क़िस्म जो इनिशिएटिव थी सघे थो। त ईअं करियो। ऐं हाणे आख़िरी ॻाल्हि आउं करणु चाहींदुसि सा हीअ त आउं जेकॾहिं तव्हांखे ज़ोर भरियां थो त सिंधी ॿोली ॻाल्हायो, सिंधी में ॾेती लेती करियो, सिंधीअ लिखो लिखरायो, या इहे जेके 4-5 सलाहूं ॾिनियूं, इन जो मतिलबु इहो हरगिज़ न सम्झजो त इहो तव्हांखे इज़ाफ़ी कमु ॾियां थो, या फ़क़ति सिंधी हुजण जे नाते चवां थो। न, यकीन ॼाणो त असांजो रोशन आईंदो इन में ई लिकल आहे। सिंधी ॿोली असांजे रोशन आईंदे जी ऐं हिकिड़ी बाशऊर नस्ल जी ज़मानत आहे। सो उन जे करे तमामु ज़रूरी आहे, इहो तव्हां अहसान नथा करियो सिंधी ॿोलीअ ते, तव्हां अहसान करियो था पंहिंजे नस्ल ते। तव्हां कोई हक़ नथा ॾियो, तव्हां फ़र्ज़ अदा था करियो। हिन धरतीअ ते रहो था बाबा, लतीफ़ जी धरतीअ ते। हाणे जेकॾहिं वरी लतीफ़ ते ॻाल्हाईंदासीं त कमु घणो थी वेंदो। दोस्तो, फ़ख्र सां, एतमाद सां, प्यार सां, मोहब्बत सां, दिल सां, बेसाख्ता, दीवानावार सिंधी आहियो त सिंधी ॻाल्हायो। तव्हांजी महिरबानी।